जमीयत उलमा इस्लाम तालका खानगढ़ के तरफा आज जो ये प्रोग्राम एहतजाजी रैली एहतजाज प्रेस कल वालो इन जो सिर्फ और सिर्फ मकसद ये हो कुछ साल पहले शहीद सिंध शहीद इस्लाम शहीद मस्जिद शहीद नमाज अल्लामा डॉक्टर खालिद महमूद कुमरो रहमतुल्लाह अलैह जन के शहीद कयो हो उन तक कातिल गिरफ्तार थी विया आहिनि लेकिन उन जो कतल जो केस है उनमें सुस्त रवि जो शिकार थी वियो है अञा ताईं वो अदालतन में हले तो पियो असांखे पंहिंजे अदालतन ते बिल्कुल एतमाद तो जरूर है लेकिन जरूर देर थी चुकी है असां इहो गवर्नमेंट का अदालतन का मुतालबो था क्यों अपील था क्यों असांजे कायदे सिंध जे इकड़े बहादुर लीडर के असां को जुदा किया वियो हो अञा ताईं असांखे वो दर्द ऐं दुख असां को न विसरियो है अॼु असां गवर्नमेंट का अदालत में अपील था क्यों गवर्नमेंट का मुतालबो था क्यों त उनजे कातिलनि खे फिरफोट फांसी ॾेई वञे ऐं सज़ा ॾिनी वञे ताकि उहे इबरत जो निशानो बणनि दुनिया के बुधायो वञे त मज़लूम जो कत्ल कीअं थींदो आहे हिकिड़ो ॿिन्ही लाइ बि सबक़ हासिल थिए उन खां पोइ नार्वे जे अंदरि इस्लाम के खिलाफ कुरान पाक इस्लाम के मुक़द्दस किताब कुरान पाक की बेहुरमती कई वही है जैसा पूरी दुनिया के मुसलमान की दिल आज़ादी थी है आज असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान का मुतालबो था क्यों तो जल्दी जो पासो नार्वे सां सफारती ताल्लुकात खत्म कया वञनि ऐं उनते सफारतकार बंदि कयो वञे ऐं उनखे वापसि कयो वञे उनखां पोइ मां इहो मुतालबो थो कयां त जल्दी OIC जो इजलास पाकिस्तान की मेज़बानी में घुरायो वञे ताकि असांजा मस्जिद ऐं मदरसा ऐं कुरान पाक खत्म नबूवत जो मामलो महफूज़ रहे जीअं असांजे मथां मस्जिद ऐं जो कुरान ऐं जो मस्जिद मंदिर जो इमाम बारगाह जो असांजे मथां हिकिड़ो फर्ज़ है त असां उनकी हिफ़ाज़त कयूं हर मुसलमान जो फर्ज़ है मस्जिद जी मदरसे जी इमाम बारगाह जी हिंदुनि जे मंदिर जी ईअं असांजे मथां असां उनखे यकीनी बणायो आहे कुझु ॾींहं पहिरियों घोटकी में वाक़ियो थियो असां सदीद उन मंदिर जी वाक़े जी मुज़म्मत कईसीं असां हिकिड़ो पैगाम ॾिनो त जेको आहे मुक़द्दस जॻहियुनि जी हिफ़ाज़त कई वञे जंहिंजे मुसलमाननि खां हटी करे टिनि मज़हबनि जी जेका इबादत हुअनि उनजो भी हिफ़ाज़त करण असां मुसलमाननि जो फर्ज़ है अहिड़े नमूने गैर मुसलमाननि खे भी इहो जेको आहे फर्ज़ आहे उन्हनि जो भी उन्हनि जे मथां हिकिड़ो लाज़िम थिए थो पियो त उहे भी असांजे मुक़द्दस जॻहियुनि ख़ासि तौर पर मस्जिद हुजे इमाम बारगाह हुजे जेको आहे कुरान पाक हुजे खत्म नबूवत जो मामलो हुजे उनजे जेको उनजी हिफ़ाज़त करणु घुरिजे असां अहिड़े ग़लति कम जी मुज़म्मत कयूं था ऐं गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त जेको आहे नार्वे सां सफारती जेको आहे ताल्लुकात ख़त्म कया वञनि ऐं उनखां अलावा चंद ॾींहं पहिरियों असांजो मर्कज़ी अॻवान मुफ्ती किफ़ायतुल्लाह जेको पंहिंजे रस्ते सां वञे पियो जंहिंखे हक़ ऐं सच जे आवाज़ बुलंद करण जे करे सज़ा ॾिनी वई आहे उनजे मथां कातिलानो हमलो कयो वियो आहे ऐं असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां जो मुतालबो था कयूं त उनजे कातिलनि खे जल्दी गिरफ़्तार करे उनखे बि जेको आहे केस के तहत पुॼायो वञे ऐं सज़ा ॾिनी वञे। मस्जिद में नमाज पढ़ण दौरान सखर में सिंध जे एक अजीम लीडर ऐं हलाली पुत्र शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद कुमरो साहब के शहीद कयो वियो हो बेदर्दी सां पंहिंजा कातिल 14 महीननि में गिरफ़्तार कया हुआ सिंध हुकूमत बाक़ायदा तामुन कयो हुयो लेकिन जेको केस हली रहियो आहे उनजी रफ़्तार बिल्कुलु घटि आहे ऐं कातिल जेके आहिनि उहे अॼु बि ईअं सम्झो त वनवाह खाई रहिया आहिनि असां मुतालबो था कयूं कानपुर बहार वासी ऐं इलाइक़े वासी तमामु तर शहरी बि असां सां गॾु आहिनि जंहिं ॻाल्हि जे कारकुननि सां इहो समूरो जुलूस अॼु मुतालबो थो करे त अल्लामा डॉक्टर खालिद महमूद कुमरो जे केस खे जल्द अज जल्द हलायो वञे ऐं उनजे कातिलनि खे फौरी तौर ते केफ़र किरदार पहुचायो। उनखां अलावा जेको नार्वे में वाक़ियो थियो आहे कुरान पाक जी बेहुरमती कई वई आहे असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयूं था त जल्द अज जल्द उन सां सफ़ारती ताल्लुकात ख़त्म कया वञनि ऐं असांजो मर्कज़ी अॻवान मुफ्ती किफ़ायतुल्लाह साहब जेको पार्लियामानी लीडर थी रहियो आहे जंहिं आहे जो KPK में उनजे मथां जेको आहे त कुझु ॾींहं अॻु में सफ़ा
माण्हुनि दरिंदा सिफ़त इंसान उन ते बि हमलो कातलाणो कयो हुयो, लेकिन अलाह ताला हुनखे महफ़ूज़ कयो आहे। असां था चऊं त एजेंसियूं हुजनि या इदारा हुजनि या हुकूमत वक़्तु हुजे, इन्हनि माण्हुनि खे वाइदो करे ऐं उन्हनि खे बि कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण में हक़ अदा करे। महिरबानी।